जय झूलेलाल दोस्तों। हलो त मिली करे ठाहियूं था टेस्टी डिलीशियस सिंधी तए वारा कचालू, जेके खाइण में ॾाढा सुठा लॻंदा अथव। हिन खे तव्हां दाल चांवर सां खाई सघंदा आहियो या फुल्के सां बि खाई सघंदा आहियो। ॿिन्हिनि सां हिननि जो टेस्ट जाम सुठो ईंदो अथव। त हलो फटाफट रेसिपी शुरू था कयूं। हिते मां अधु किलो खनि कचालू खयां आहिनि। हिन खे पहिरियों चङे तरीक़े सां न ॿ टे पाणिनि सां धोई वठंदासीं, छोकी हिन में इलाही मिटी हूंदी आहे, त हिन खे धोअणु इलाही ज़रूरी आहे। हिन खे धोई करे मां साफ़ु करे वरितो। कूकर में हाणे मां पाणी विधो आहे, हिन में थोरो सो लूणु विधो और हे धोतल कचालू थी विझां। हाणे कूकर जो ढकु ॾींदमि और ढकु ॾेई करे तेज़ बाहि ते हिन खे ॿ टे सीटियूं लॻवाए वठंदमि। हाणे सीटियूं घणी ईंदियूं इहे कचालू जे क्वालिटी जे मथां डिपेंड थो करे। कंहिं महिल सुठा ईंदा आहिनि, हिकु सीटी में ई ॻड़ी वेंदा आहिनि। कंहिं महिल थोरा टाइट ईंदा आहिनि, जेके ॻड़ण में थोरो टाइम लॻंदो आहे। त हे जेके कचालू आहिनि मुंहिंजा, हे टे सीटियुनि में ॻड़ी विया आहिनि। हाणे कुकर जो प्रेशर निकिरी वियो, मां हिते हिन खे छाणे वरितो। हाणे हिन खे थोरो थधो थियणु ॾींदमि। हिते मां हिन जे लाइ हिकिड़ो मसालो थी तयारु कयां, जंहिंमें मां खयों आहे लूणु, धाणा, हैड्र, ॻाढ़ो मिर्च, अम्बचूर जो पाउडर। इन सभिनी शइ खे बढ़िया सां मिक्स करे रखंदमि। धाणनि जी क्वांटिटी थोरी वधीक रखिजो। कचालू थधा थी विया हुया त मां हिन खे छिले वरितो आहे। हाणे हथनि में तेल लॻाए करे हिन खे हीअं फिसाए करे थोरा सा सना थी कयां हिन तरीक़े सां। और पोइ जेको मसालो ठातो आहे न, हुन में बढ़िया सां असांखे हिन खे हिन तरीक़े सां कोट करे वठिणो आहे। सभिनि कचालू में इन तरीक़े सां मसालो लॻाए करे मां रखी रखियो आहे। अगरि तव्हां वटि गेस्ट अचण वारा अथव न, तव्हां हेतिरो स्टेप करे करे हिन खे फ्रिज में रखी सघंदा आहियो। पोइ बसि जंहिं महिल गेस्ट अचनि, गरमा गरम हिन तरीक़े सां ऑयल में हिन खे शैलो फ्राई करे करे उन्हनि खे तव्हां खाराए सघंदा आहियो। हाणे मां पैन में हिते ऑयल गरम कयो आहे, हिकु कणची तेल बढ़िया सां धुएंदार गरम थी वियो। गैस जी फ्लेम घटि कई और हिन में मसाले वारा कचालू रखिया। हिन खे 2 मिंट हिकु तरफ़ ॾों सेके वरितो आहे। हाणे ॿिए तरफ़ ॾांहुं सेका थी। कचालू ऑयल थोरो वधीक खणंदा अथव, त इन लाइ ऑयल थोरो सो सही विझिजो। हाणे मां हिन तरीक़े सां हिन खे ढकु ॾेई करे हिन जे मथां वेट रखी रखियो आहे, ताकी कचालू बढ़िया सां सोक थी वञनि। और गैस जी बाहि हिकदमि घटि रखी आहे। ॿिन्हिनि तरफ़ ॾांहुं कचालू खे असांखे बढ़िया सां सोक करिणो आहे, जेसि ताईं हिन में बढ़िया गुलाबी कलर न अची वञे। त अगरि लॻेव तव्हांखे कि कचालू सरनि था, त 1-2 चम्मच ऑयल तव्हां विझी था सघो। वरी मां हीअं प्लेट हिन में लॻाईंदमि, मथां वेट रखंदमि और ॿिए तरफ़ ॾांहुं बि हिन खे चङी तरीक़े सां सेके वठंदमि। हे ॾिसो, कचालुनि में ॾाढो सुठो कलर आयो आहे। एकदमि बढ़िया टेस्टी डिलीशियस असांजा मसालेदार तए वारा कचालू ठही करे तयारु आहिनि। मां तव्हांखे एकदमि नज़दीक मां ॾेखारियां थी। त इन तरीक़े सां तव्हां सभु बि पंहिंजे घर में टेस्टी डिलीशियस कचालू ठाहियो और मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधायो कि तव्हांजे घर में ये रेसिपी सभिनि खे कीअं लॻव। अगरि वीडियो वणी हुजेव त पेज खे फॉलो ज़रूरु कजो, वीडियो खे लाइक कयो और हिन खे वधीक शेयर कयो।